आओ उलमा से पूछ ले। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक। हज़रत सैयद अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइता त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम पंहिंजी नमाज़ शुरू कंदा हुआ त ही पढ़ंदा हुआ, इहा ई सना जेकी असां पढ़ंदा आहियूं। ईअं 806 नंबर हदीस सुनन इब्न माजा जी, उहा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा खां ई रिवायत आहे, जेकी मां सुनन अबी दाऊद जी बयान करे आयुमि। अन आयशा ता अन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काना इज़ा इफ्ततह अस्सलाता क़ाल सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक। इहा ई हदीस पाक सुनन नसाई में भी आहे, यानी हज़रत सैयदना अबू सईद खुदरी खां भी रिवायत थियल आहे। ऐं 899 नंबर हदीस ऐं 900 पूरी ॿिन्हिनि हदीसनि में इन जो ज़िक्र आहे। ईअं सुनन दारिक़ुतनी में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अमल बयान थियल आहे। हज़रत असवद बयान कनि था, अनिल असवदी अन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अन्नहु काना इज़ा इफ्ततह अस्सलात क़ाल सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक। यानी हज़रत उमर जो भी इहो ई फ़ेल असांजे अॻियां साम्हूं आयो त उहे बि इहा ई सना पढ़ंदा हुआ। ईअं ई दारिक़ुतनी में सुनन दारिक़ुतनी में 1154 नंबर हदीस में हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो भी अमल ज़िक्र थियल आहे। हज़रत वाइल खां हज़रत वाइल फरमाइता अन अबू वाइल फरमाइता क़ाल काना उस्मान इज़ा इफ्ततह अस्सलात यक़ूलु सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक। हज़रत उस्मान गनी भी जॾहिं नमाज़ शुरू कंदा इहा मशहूर जेकी सना असां पढ़ंदा इहा ई पढ़ंदा हुआ। इन में ही बि लफ़्ज़ युस्मिउना ज़ालिक, ऐं माण्हुनि खे इहा सना पढ़ी करे ॿुधाईंदा बि हुआ, त मशहूर सना इहा ई आहे। हाणे इन खां अलावा बि यादि रखो कुझु दुआऊं आहिनि। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ अल्लाहु अकबर चई करे बीहंदा हुआ न, कुझु दुआऊं पढ़ंदा हुआ, उन्हनि जो बि ज़िक्र आहे। किन में इहो हूंदो महबूब सना न पढ़ंदा हुआ बल्कि दुआऊं पढ़ंदा हुआ। जीअं सही बुखारी में 744 नंबर हदीस आहे, हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु को क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम यसकुतु बैन तकबीरी व बैन क़िराअती इसकातन क़ाल अहसिबुहु क़ाल हुनयतन। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ में अल्लाहु अकबर चवंदा हुआ, हथ ॿधे करे बीहंदा हुआ, क़िराअत ऐं अल्लाहु अकबर जे दरमियान कुझु देरि ख़ामोश रहंदा हुआ। रावी फरमाईंदो, उन्हनि चयो त मुंहिंजे ख़्याल में हज़रत अबू हुरैरा फरमायो कुझु देरि, हुनियतन फरमायो। पोइ हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो फ़क़ुल्तु बि अबी व उम्मी या रसूलल्लाहि इसकातुका बैन तकबीरी वल क़िराअती मा तक़ूलु। या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जॾहिं अल्लाहु अकबर चवंदा आहियो ऐं क़िराअत शुरू कंदो इन जे दरमियान तव्हां कुझु देरि ख़ामोश रहंदा आहियो, त तव्हां छा पढ़ंदा आहियो? त इन हदीस पाक में ज़िक्र आहे सही बुखारी जे। क़ाल अक़ूलु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां ही पढ़ंदो आहियां, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन ख़तायाया कमा बाअदत बैन अल मशरिक़ि वल मग़रिबि, अल्लाहुम्मा नक्किनी मिनल ख़ताया कमा युनक्कु सौबुल अबयदु मिनद दंस, अल्लाहुम्मा इग़सिल ख़तायाया बिल माइ वस्सल्जि वल बरद। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ पढ़ंदा हुआ। इन हदीस पाक में मालूम थियो त अल्लाहु अकबर चई करे महबूब अलैहि सना जी जॻह ते इन दुआ जो बि ज़िक्र आहे। हाणे इन जो मां हुकुम बयान थो करियां अॻिते त आइमा जो मौक़िफ़ इन दुआनि जे बारे में छा। ईअं ई इहा हदीस सही मुस्लिम में बि आहे, सुनन नसाई में बि आहे, सुनन अबी दाऊद में बि आहे, सुनन इब्न माजा में बि। ईअं ई सही मुस्लिम में हिकु हदीस पाक आहे हज़रत मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां, त उहे फरमाइनि था नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो अमल अन्नहु काना इज़ा क़ाम इला सलाती क़ाल, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नमाज़ जे लाइ बीहंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ, क़ाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ंदा हुआ वजहतु वजहिय लिल्लज़ी
फ़तर समावाति वल अर्द हनीफ़न वमा अना मिनल मुशरिकीन इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीका लहू व बिज़ालिका उमिरतु व अना मिनल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अंतल मलिकु ला इलाहा इल्ला अंत रब्बी व अना अब्दुका ज़लमतु नफ्सी व अअतरफ़्तु बिज़ंबी फ़ग़फ़िर ली ज़ुनूबी जमीअन इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूबा इल्ला अंत वहदिनी लिअहसनिल अख़लाक़ि ला यहदी लिअहसनिहा इल्ला अंत वस्रिफ़ अन्नी सय्यिअहा ला यस्रिफ़ु अन्नी सय्यिअहा इल्ला अंत लब्बैक व सअदैक वल खैरु कुल्लुहु फ़ी यदैक वश्शर्रु लैसा इलैक अना बिका व इलैक तबारकत व तआलैत अस्तग़फ़िरुका व अतूबु इलैका। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सना जी जगह ते इहा दुआ पढ़ंदा हुआ। सही मुस्लिम में इन जो ज़िक्र आहे। ईअं सुनन नसाई में आहे त हज़रत मुहम्मद बिन मसलमा उहे बयान फरमाइनि था अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काना इज़ा क़ाम युसल्ली ततव्वुअन। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नफ़िल नमाज़ पढ़ंदा हुआ बीहंदा हुआ नमाज़ लाइ क़ाल अल्लाहु अकबर चवण खां बाद पढ़ंदा वज्जहतु वजहिया लिल्लज़ी फ़तर समावाति वल अर्द हनीफ़न मुस्लिमा वमा अना मिनल मुशरिकीन इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीका लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अंतल मलिकु ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका व बिहम्दिका। महबूब अलैहिस्सलाम सना जी जगह ते एतिरो पढ़ी सुम्मा यक़रा पोइ क़िरात कंदा हुआ। त इन मां मालूम थो थिए त सना जी जगह ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ॿियूं दुआऊं बि पढ़ंदा हुआ। ईअं जामिउ तिरमिज़ी में ज़िक्र आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इदा क़ाम इला सलाती हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी खां इदा क़ाम इला सलाती बिल लैली जॾहिं महबूब अलैहिस्सलातु रात जो नमाज़ पढ़ंदा कब्बरा अल्लाहु अकबर चवंदा सुम्मा यक़ूलु पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ो सुब्हानका अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक सुम्मा यक़ूलु अल्लाहु अकबर कबीरन सुम्मा यक़ूलु अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़सिही। त ही भी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सना जी जगह ते पढ़ंदा हुआ। यानी सना भी पढ़े उन सां गॾु इहा दुआ बि। इमाम तिरमिज़ी फरमायो आहे त मशहूर उहा ई आहे जेकी सना पढ़ी वेंदी आहे। आले इल्म जेके सहाबा ताबीन तबे ताबीन इन ते ई अमल कंदा हुआ। कुझु सहाबा आले इल्म ताबी इहे दुआयूं बि पढ़ंदा हुआ। हाणे यादि रखो इहे जेके बि दुआऊं आहिनि न इन्हनि जे बारे में इमामनि जो छा मौक़िफ़ आहे। इमाम शाफ़िई जे नज़दीक इहे जेके दुआऊं सही हदीस खां साबित आहिनि न हर नमाज़ में पढ़णु जाइज़ आहे। चाहे उहा फ़र्ज़ नमाज़ हुजे चाहे नफ़िल नमाज़ हुजे त इमाम शाफ़िई जे नज़दीक जाइज़ आहे मुस्तहब। यानी पढ़े त सवाब आहे न पढ़े त कोई हर्ज न आहे। बाक़ी जेके टे आइमन इमाम आज़म अबू हनीफ़ा इमाम मालिक इमाम अहमद बिन हम्बल उहे फरमाईंदा आहिनि त इहे जेके हदीस खां इहे जेके दुआऊं सही हदीस खां साबित आहिनि इहे नफ़िल नमाज़ में पढ़ियूं वञनि। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहे अक्सर औक़ात नफ़िल नमाज़ में पढ़ंदा हुआ ऐं बिलख़ुसूस राति जा जेके नफ़िल हूंदा हुआ न उन में इन्हनि खे पढ़ियो वेंदो हुयो। इन जे करे इन्हनि बुज़ुर्गान दीन इन्हनि टिनि इमाम फरमाए फ़र्ज़ में न पढ़ियूं वञनि। फ़र्ज़ में जाइज़ इन्हनि जे नज़दीक न आहे। बाक़ी नफ़िल में पढ़णु इन्हनि जे नज़दीक बि मुस्तहब आहे। छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी नफ़िल नमाज़नि में रुकू जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रुकू कंदा हुआ बि दुआऊं पढ़ंदा हुआ। समी अल्लाहु लिमन हमीदा जॾहिं चई करे बीहंदा हुआ बि दुआऊं पढ़ंदा हुआ। उनजो बि ज़िक्र आहे। वरी सजदे में वेंदा सजदे में बि दुआऊं पढ़ंदा हुआ ऐं वरी जॾहिं ई उथी करे जलसे में वेंदा बि दुआऊं पढ़ंदा हुआ। त पोइ इन्हनि इमामनि फरमायो त इन जो मक़सदु इहा महबूब अलैहिस्सलाम नफ़िल ऐं राति जी नमाज़ जॾहिं पढ़ंदा हुआ छो जो अक्सर हदीसनि में इहो जेको ज़िक्र आहे न राति जे नफ़िलनि जो आहे। जीअं मां सुनन अबी दाऊद सां किताब खोले ॾिसंदासीं न उन में पूरो चैप्टर आहे त जंहिंमें इहो ज़िक्र आहे अक्सर त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं राति जो नमाज़ पढ़ंदा हुआ। ये सुनन अबी दाऊद जी 764 नंबर हदीस में बि ज़िक्र आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहे दुआऊं पढ़ंदा हुआ। ऐं
65 नंबर हदीस जेकी आहिनि उनमें बाक़ाइदा ज़िक्र आहे नफ़िल नमाज में, यानी हज़रत नाफ़े बिन जुबैर पंहिंजे वालिद साहिब खां रिवायत था कनि, क़ाल समिअतु नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यक़ूलु फ़ी ततव्वुअ, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ नफ़िल नमाज में पढ़ंदा हुआ। ईअं ई 766 नंबर हदीस में भी क़ियामुल लैल जो ज़िक्र आहे। ऐं सही मुस्लिम में इहे दुआऊं रात जो जेको नफ़िल नमाज़ आहिनि, रात जो क़याम जेको आहे उनमें इन्हनि अहादीस के इमाम मुस्लिम आंदो आहे। 766 नंबर हदीस सुनन अबी दाऊद जी में आहे। हज़रत आसिम बिन हुमैद उन्हनि खां रिवायत, क़ाल सअलतु आइशता, मां उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां पुछा कयमि, बि अय्यि शैइन कान यफ्तहु रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम क़ियामल लैली, फ़क़ुल्तु लक़द सअलतनी अन शैइन मा सअलनी अन्हु अहदुन क़ब्लका। त उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा खां हज़रत आसिम बिन हुमैद पुछा कि तो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रात जो नफ़िल नमाज़ पढ़ंदा हुआ, रात जो नमाज़ छा सां इफ़्तिताह कंदा हुआ, छा शुरू में पढ़ंदा हुआ? त उम्मुल मोमिनीन सय्यदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो, तव्हां मूंखां अहिड़ो सवाल कयो आहे, तव्हां खां पहिरियों इहो मूंखां कंहिं बि न पुछा कयो। उनखां बाद फरमाइनि थियूं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इदा क़ाम कब्बर अशरा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बीहंदा हुआ त 10 मरतबा अल्लाहु अकबर चवंदा हुआ। व हमीदल्लाह अशरा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 10 मरतबा अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदा हुआ। व सब्बह अशरा, 10 मरतबा सुबहानल्लाह पढ़ंदा हुआ। व हल्लल अशरा, ऐं 10 मरतबा तहलील यानी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदा हुआ। वस्तग़फ़र अशरा, ऐं 10 मरतबा इस्तिग़फ़ार पढ़ंदा हुआ। वक़ाल, पोइ पढ़ंदा अल्लाहुम्मा अग़फ़िरली वहदिनी वर्ज़ुक़नी वआफ़िनी व यतअव्वज़ु मिन ज़यक़िल मक़ामी व यौमल क़ियामती। इहा दुआ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं नमाज़ शुरू कंदा त इन में ज़िक्र इहो पढ़ंदा हुआ। पूरो था चेक सुनन अबी दाऊद सही मुस्लिम पढ़ी ॾिसंदो, ज़्यादातर जेको ज़िक्र आहे न रात जे नवाफ़िल में, ईअं 767 नंबर हदीस पाक में आहे त कंहिं उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां पुछा कयो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रात जे जॾहिं नमाज़ पढ़ंदा हुआ उनमें छा पढ़ंदा हुआ? 767 नंबर हदीस में आहे, कान इदा क़ाम मिनल लैली यफ्तहु सलातहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम रात जो जॾहिं पंहिंजी नमाज़ शुरू कंदा ही पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा रब्बि जिब्रील व मीकाईल व इसराफील फातिरस समावाति वल अर्दि आलिमल ग़ैबि व शहादति अंत तहकुम बैन इबादिका फीमा कानू फी यख्तलिफून इहदिनी लिमा इख्तलिफ़ फीही मिनल हक़्क़ि बिइज़निका इन्नका अंत तहदी मन तशाउ इला सिरातिल मुस्तक़ीम। टाइम मुख़्तसर आहे, वञा मां इन्हनि जो बि तर्जुमो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ईअं 768 नंबर हदीस पाक में भी इहो ई कान इदा क़ाम बिल लैली, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं रात जो नमाज़ पढ़ंदा हुआ कब्बर अल्लाहु अकबर चई करे इहा दुआ पढ़ंदा हुआ। ईअं ई 769 नंबर हदीस आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पढ़ंदा हुआ। ऐं 770 नंबर हदीस पाक में आहे जौफ़ुल लैल जो बि आहे इहा। ऐं इन खां अलावा कंहिं दोस्तनि मूंखां इहो सवाल कयो हुयो त कि कल्ह का हदीस मोकिलियऊं त उहा सना में पढ़ी वञे, उनजो मां ज़िक्र करे रहियो आहियां त उहो बि हदीस पाक में आहे लेकिन उहो सना में न आहे। हिकु हदीस पाक में ईंदो आहे, हज़रत राफ़े फरमाइनि था क़ाल कुन्ना यौम नुसल्ली वरा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु ॾींहुं असां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे पोइ नमाज़ पढ़ी रहिया हुआसीं। फलम्मा रफ़ा रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रअसहु मिन रुकूअ, जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाहु अकबर चई रुकू में विया, जे रुकू खां सर मुबारक मथे कयूं क़ाल समी अल्लाहु लिमन हमिदा, क़ाल रजुलुन वराअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्दु हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फीही। त कंहिं शख़्स जेको आहे न समी अल्लाहु लिमन हमीदा खां बाद इहे अल्फाज़ पढ़िया, अल्लाहुम्मा रब्बना वलकल हम्दु हम्दन कसीरन तय्यिबन मुबारकन फीही। फलम्मा इनसरफ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम फेरियो, क़ाल मनिल मुतकल्लिमु बिहा आनिफा, ही जेके कलमात हाणे पढ़िया इहो कहिड़ो शख़्स हुयो, कंहिं पढ़िया? फ़क़ाल रजुल अना या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
लक़द रअयतु बिदअतन व सलासीन मलकन यब्तदिरूनहा अय्युकुम यक्तुबुहा अव्वलो। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तू ये कलमात पढ़िया, मां ॾिठमि 3 खां वधीक फ़िरिश्ता जेके हुआ उहे तेज़ी जी तरफ़ अची रहिया, तेज़ी करे रहिया हुआ, यानी केरु जेको इन कलमात जे अजर व सवाब खे लिखे। त इन मां बि मालूम थियो त इहे असां रब्बना वलकल हम्द पढ़ंदा आहियूं, लेकिन जेकॾहिं कोई नफ़िल नमाज़ पढ़े थो त इहे कलमात बि पढ़े त उनखे इहो अजर व सवाब मिलंदो आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा जे नज़दीक ईअं ई हिकु रिवायतनि में ईंदो आहे कंहिं सहाबी खे जेको आहे नमाज़ जे दौरान छिक अची वई त पोइ उन इहे कलमात पढ़िया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे बि इहो ई फरमायो त इन जो अजर व सवाब एॾो आहे जो जेके फ़िरिश्ता आहिनि लिखण जे लाइ रग़बत करे रहिया हुआ। ऐं अहिड़ो हिकु वाक़ियो ईअं बि आहे त हिकु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाहु अकबर चई नमाज़ शुरू फरमाई त हिकु सहाबी मस्जिद खां ॿाहिरि तेज़ी सां पियो, इहो सुनन अबी दाऊद में ज़िक्र आहे। जीअं तेज़ी सां आयो त उनजो साह जेको आहे चढ़ी वियो। पोइ हदीस पाक में उन कुझु अल्फाज़ पढ़िया, कलमात पढ़िया वॾे आवाज़ सां, त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम फेरण खां बाद पुछायो कि केरु जो कलमात पढ़ण वारो। पोइ कुझु देरि लाइ उहो ख़ामोश रहियो। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन कलमात पढ़ण में कोई हर्ज न आहे, ॿुधायो केरु पढ़े। पोइ उन साहबी अर्ज़ु कई या रसूलल्लाह मां आयमि, मुंहिंजो साह चढ़ी पियो त पोइ मां इहे कलमात पढ़ियमि। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त साहब फ़िरिश्ता जेको आहे इन सवाब खे लिखण जे लाइ जेको आहे रग़बत करे रहिया हुआ। त अल मुख़्तसर ऐं इन में आख़िर में महबूब अलैहिस्सलाम हीअ बि फरमायो जॾहिं नमाज़ शुरू थी वञे नमाज़ जी तरफ़ उअं ई अचो जीअं आम रफ़्तार में ईंदा आहियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे मना फरमायो नमाज़ शुरू थी वई आहे जीअं आम रफ़्तार तव्हांजी आहे उअं ई अचो, भॼंदा न अचो जो नमाज़ जे दौरान तव्हांजो साह चढ़ी वञे। नमाज़ शुरू थी चुकी आहे, नॉर्मल रफ़्तार में नमाज़ में अचो, जेकी तव्हांखे नमाज़ नसीब थिए उहा पढ़ो, जेकी रहिजी वञे बाद में पढ़ो। बहरहाल इहे दुआऊं आहिनि, मां पहिरियों बि ज़िक्र करे आयुमि, हाणे बि इहो बयानु थो करियां त इहे जेके दुआऊं ख़ुसूसी तौर ते जेके हाणे बि कोई पढ़णु थो चाहे नवाफ़िल में इन्हनि जी इजाज़त आहे। जेकॾहिं हाणे फ़राइज़ में पढ़ंदासीं त तमामु घणो गैप अची वेंदो, त पोइ छा थींदो, फ़र्ज़ जा मसइला जेके आहिनि नफ़िल नमाज़ खां तमामु सख़्तु हूंदा आहिनि। फ़र्ज़ जी जेकी अहमियत सुनतनि ऐं नफ़िलनि जे मुक़ाबले में तमामु घणी आहे। इन जे करे इहे दुआऊं आहिनि जेके सना खां पहिरियां आहिनि, सना खां बाद में आहिनि, या समी अल्लाहु लिमन हमीदा खां बाद दुआयूं आहिनि, इहे नफ़िल नमाज़ में पढ़ी वञनि। बाक़ी फ़र्ज़ में इन्हनि जी इजाज़त न आहे। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फरमाए। जिन हज़ा सुन्नतूं आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करियूं। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।